अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल फज्र वलयालिन अश्र सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो, अल्लाह जा शुक्राना जो अॼु मखदूमा मोहतरमा वलिया सालिहा आबिदा माई न्याणी रहमतुल्लाह अलैहि जे सालियाने उर्स पाक में रब असां सभिनी खे हाज़िरी जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। मुहर्रम हराम जो अज़मतुन वारो महीनो आहे ऐं अल्लाह जी वलिया सालिहा बानी जो आस्थानो आहे। असी सब अल्लाह के दरबार में दुआगू आयूं त रब करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए, दुनिया आखिरत जूं कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, सद मुबारक जो हक़दार आहे इन दरगाह जो खिदमत गुजार हर दिल अजीज मोहतरम हाजी अजीजुल्लाह साहब ऐं उनजी सारी टीम खे दिल जे गहराइयुनि सां मुबारक ॾियां थो जन ही महफ़िल सुहिणी सजाई आहे। अजीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा जेके चंद लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानु फरमायो त वल फज्र, मूंखे कसम आहे फज्र जो। कसम केर थो खणे? अल्लाह मालिक खालिक रब्बुल आलमीन कसम थो खणे त मूंखे कसम आहे फज्र जो वलयालिन अश्र, ऐं मूं रब खे कसम आहे 10 रातियुनि जो।
तव्हां खे ख़बर आहे त कसम उन शइ जो खणबो आहे जेका शान वारी, मान वारी, इज़त वारी शइ हूंदी आहे, उन जो कसम खणबो। सुभान अल्लाह। थका वेठा आहियो, मानी कोन खाधी, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो, ख़बर पवे त जेरा जागदा वेठा आहिनि। कसम उन शइ जो खणबो आहे जेका असांजे नज़र में इज़त वारी, अज़मत वारी, शान वारी शइ हूंदी आहे। अल्लाह मालिक, अल्लाह ख़ालिक ऐं अल्लाह जंहिं शइ जो कसम खणे त दुनिया वारनि खे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइण चाहे थो त जंहिं शइ जो मां अल्लाह कसम खणां थो, इहा शइ मामूली न आहे, आम रवाजी शइ न आहे, वॾी इज़त, वॾी अज़मत वारी। हिन क़ुरानी लफ़्ज़ में रब ॿिनि शयुनि जो कसम कयो आहे। वल फज्र, कसम आहे फज्र जो, ऐं कसम आहे 10 रातियुनि जो। सवालात इहो फज्र कहिड़ो जंहिंजो अल्लाह कसम खयो, इहे 10 रातियूं कहिड़ियूं जंहिंजो अल्लाह कसम खणी पंहिंजे ॿारनि खे बाख़बर कयो त इहो फज्र इज़त वारो, अज़मत वारो, इहे 10 रातियूं बि इज़त, अज़मत, शान ऐं मान वारियूं। तफ़सीरनि लिखियो त इन फज्र मजां मुराद मुहर्रमुल हराम जो पहिरियों फज्र आहे, जितां इस्लामी साल जो पहिरियों सिज उभरो। इस्लामी साल जो आगाज़ मुहर्रमुल हराम जे महीने खां, इस्लामी साल की शुरुआत मुहर्रम जे महीने खां, ऐं मुहर्रम जो पहिरियों फज्र उहो आहे जंहिंजी अल्लाह ताला जल शानू पंहिंजे क़ुरान में कसम खणी। दुनिया वारो, इहो फज्र आम फज्र न आहे, इतां तव्हांजे ज़िंदगी जे हिकिड़े नए साल जी शुरूआत थी थिए, ऐं जंहिंजी शुरूआत सुठी थींदी आहे त इहा आस रखबी आहे त अल्लाह कंदो इंतिहा सुठी थींदी। इहो फज्र इस्लामी साल जो पहिरियों फज्र, तव्हां फज्र जी नमाज़ पढ़ी ऐं पंहिंजे लाइ, पंहिंजे बच्चनि जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजे अहल अयाल जे लाइ, हुज़ूर जी सारी उम्मत जे लाइ दुआ घुरो। इहा दुआ अल्लाह ताला रद्द न कंदो, यकीनन पक्का पक क़बूल कंदो। हाणे मां तव्हांखो पुछां त कंहिं कंहिं इहो फज्र सुञातो ऐं मल्हायो हूंदो त मुश्किल सां कंहिंखे यादि हूंदी। पुट, असां मुस्लमान आहियूं, इहे त्योहार, इहे ॾियारा असांखे सिखणु खपनि, यादि करणु खपनि। हाणे हीअ पहिरीं फज्र त निकिरी वई, पर ईंदड़ साल में ईंदो ज़िंदगी आहे त यादि रहंदव। इहो दुआउनि जे क़बूलियत जो वक़्तु अथव। फज्र जी शुरूआत पंहिंजी अल्लाह जे दर ते दुआ, सजदे ऐं बंदगी सां कंदो, पूरो साल तव्हांजो रहमतूं ऐं बरकतूं नसीब। रब फरमाए तो कोई कसम आहे 10 रातियूं। ये 10 रातियूं कहिड़ियूं? मुफस्सिरन लिखियो त इहे मुहर्रम शरीफ जूं पहिरियूं 10 रातियूं। मुहर्रम जी पहिरीं रात, ॿी, टीं, चौथीं, पंजीं, ॾहीं ताईं इहे 10 रातियूं जेकी आहिनि अल्लाह वटि वॾे शान वारियूं, वॾे मान वारियूं, वॾी इज़त वारियूं। इन्हनि जा ॾींहं, ये जेके 10 ॾींहं, यादि रखो मुस्लमानो, इस्लामी कैलेंडर जे अंदर 3 ॾहा आहिनि जेके वॾे अज़मत, वॾे शान वारा। घणा ॾहा आहिनि? हिकिड़ो रमज़ान जो आख़िरी ॾहो, इहो त सभु खे यादि आहे, माण्हू इख़्तिलाफ़ कंदा आहिनि। इहो ॾहो हर माण्हू चाहींदो आहे लैलतुल क़द्र जी तलाश
तलाश कंदो इहो 10 दिहाड़ा जेकी रमज़ान जा पोयां आहिनि असां मुस्लमाननि जे लाइ इज़त वारा अज़मत वारा शान ऐं ॿियो ॾोहो सुलह शरीफ़ जो पहिरियों ॾोहो सुलह जी पहिरीं खां वठी ॾहीं ताईं इन में अयाम तशरीक़ भी अचनि था हज जा ॾियारा बचनि था हिन में ईद बचे थी इहे 10 ॾियारा अहिड़ा आहिनि इन जी ॾहीं वारी जेका रात आहे इहा 1000 लैलतुल क़द्र खां वधीक इज़त ऐं शान ऐं टियों ॾोहो अथव मुहर्रम शरीफ़ जो पहिरियों ॾोहो जंहिंमें अॼु असां मौजूद आहियूं रमज़ान हथनि मां वियो पर हे 10 ॾींहं जा जेकी बाक़ी ॾियारा आहिनि से त तव्हांजे हथ में आहे मल्हाए सघो था त मल्हाए सघो था पुछा था जो मल्हाईंदो इन 10 ॾींहं मां ॿुधायांव त इहे कीअं मल्हाइजो मदीने वारे साईं असांखे छा सेखारियो जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रमज़ान जा रोज़ा बाद में फर्ज थिया उन खां हक़ में जेकी मुसलमान रोज़ो रखंदा से मुहर्रम जो मुहर्रम जे पहिरियन 10 ॾींहंनि जा रोज़ा मुसलमाननि जे लाइ इज़त ऐं शान वारा ॾियारा सुभान अल्लाह हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हज़रत ईसा खां पोइ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम ताईं जेतिरा बि सवा लख नबी आया हड़नी नबियनि वटि इहे 10 ॾियारा मुहर्रम जा इज़त ऐं अज़मत ऐं शान वारा सुभान अल्लाह असां बि आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह रब असांखे रमज़ान जा रोज़ा ॾिना रमज़ान जो महीनो ॾिनो पर दिल चाहे थी त रमज़ान खां अलावा बि रोज़ा रखूं तोखे त रमज़ान विझींदो ख़ुदा करे इहो वरी न रमज़ान बि ॾुखियो थो लॻे पर असां बि अर्ज़ करे या रसूल अल्लाह रमज़ान त रोज़नि में मल्हायोसीं पर दिल चवे थी त अञा बि के रोज़ा शान वारा हुजनि त रखूं हबीबन करीमन फरमायो त हा रमज़ान खां पोइ भले में भला रोज़ा अल्लाह जे महीने जा आहिनि केड़े महीने जा अल्लाह जो महीनो असां बि हैरत में अची पुछण लॻो या रसूल अल्लाह साढ़े महीना अल्लाह जा आहिनि तव्हां केड़े महीने के अल्लाह जो महीनो था सॼो साईं फरमायो शहरुल्लाहिल मुहर्रम अल्लाह जो महीनो अथव मुहर्रम जो महीनो मुहर्रम जो महीनो यो अल्लाह जो महीनो इन महीने जा रोज़ा रमज़ान का पोइ सभिनी खां भला वॾी इज़त वॾे शान वारा रोज़ा रमज़ान का पोइ आहिनि त मुहर्रम जा महीने जा रोज़ा साईं फरमाइनि था जेको माण्हू रमज़ानुल मुबारक जे हिकड़ी तारीख़ पहिरीं जो रोज़ो रखे त 1000 रोज़नि जो सवाब ॿी तारीख़ जो रोज़ो रखे त 2000 रोज़नि जो सवाब 3 तारीख़ जो रोज़ो रखे त उनखे 3000 रोज़नि जो सवाब तव्हांजो 10 तारीख़ जो रोज़ो रखे उनखे 10,000 रोज़नि जो अजर ऐं सवाब दफ़्तर में मुझा साईं फरमाइनि था जेको 9 मुहर्रम जो रोज़ो रखे रब ने जे गुज़रियल सारे साल जे गुनाहनि खे मेटे माफ़ करे छॾे थो
पुट गुनाह थिया आहिनि ख़ताऊं थियूं आहिनि मां त गुनहगार आहियां तव्हां पाक हूंदव पुट इंसान ख़ता जो पुतलो आहे पाने खां ख़ता थी वेंदी आहे ॾोह थी वेंदो आहे पूरो साल आहे हिकिड़ो ॾियारो ॾहीं मुहर्रम जो रोज़ो रखी पूरे साल जे गुनाहनि खे रब मेटे छॾे तो सस्तो आया मां ॻाल्हायो न था गर्मी बुझाए वेंदो असांजो दादू में गर्मी पर मलीर में बि घटिताई पुट जेॾी गर्मी जो ॾींहुं ॾिखो हुजे जेॾो रोज़ो शिद्दत जो हुजे ओॾो वॾो अजर ऐं सवाब मिलंदो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझे सुने हबीब मदीने वाले साईं नहीं मुहर्रम जो रोज़ो हमेशा मदीने वाला साईं रखंदा हुया फसामहु व अमर बिसियानिही मदीने वारो साईं ॾहीं मुहर्रम जो रोज़ो रखंदा हुया अमर ऐं हुक्म ॾींदा हुआ अमर कंदा हुआ पंहिंजे सहाबनि खे पंहिंजे अहल बैतनि खे पंहिंजी उम्मत खे हुज़ूर हुक्म ॾींदा हुआ त अहीं बि ॾहीं मुहर्रम जो रोज़ो रखो मदीने वारे जो हुक्म केरु केरु मञंदा हुक्म मञबो न हूअं त चोदा वॾा आशिक़ रसूल आहियो जे आशिक़ आहीं त पंहिंजे महबूब जो चयो मञणो मुंहिंजे आका फरमायो त ॾहीं मुहर्रम जो रोज़ो जेको रखंदो आहे अल्लाह जा मलाइक उन जे मथां सलातूं ऐं सलाम सुभान अल्लाह सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद में हदीस हजरत बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन अफरा रज़ियल्लाहु ताला अन्हा असां साणी रिवायत थी करे त हिकिड़ो ॾहीं मुहर्रम जो ॾींहुं हुयो मदीने जो शहर सभिनी खे मदीनो ॾेखारे अलाह करे शन मदीने जी हाज़री हड़नि खे नसीब थिए अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने रातें भी मदीने की बातें रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने रातें भी मदीने की बातें भी मदीने की सुभान अल्लाह बीबी रुबैया की रिवायत करे त शहर मदीने जो आ मुझो दिल पर मोहम्मद पाण मौजूद सरकार फरमायो बिलाल जियो मदीने जा लाल मां सदके वञा साईं फरमाईंदा बिलाल वञो मदीने जे खिचड़ में ऐलान कर मदीने जे बहरान में ऐलान कर मदीने जी बसकिरदाई में ऐलान कर
शहर तो शहरान कराची जो पर दरसानो छनो बहराड़ी जो नीलो गोटा मेमुण गोटा शीधी गोटा हाशिम गोटा बहराड़ी जा नंढा गोटा वॾे शहर जे ॿाहिरों नंढा नंढा ॻोठ हूंदा आहिनि साईं फरमाइनि था फिलहाल वञ मदीने जे शहर में बि ऐलान कर मदीने जे बहराड़ियुनि में बि ऐलान कर ॻोठनि में वञ गलियुनि में वञ नंढनि वॾनि खे मोहम्मद जो पैगाम वञी पहुचाए या रसूल अल्लाह केड़ो पैगाम साईं फरमाइनि था बिलाल माण्हुनि खे पैगाम ॾे अॼु 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो मोहम्मद भी रोज़ो रखियो अवां सब रोज़ा रखो जन रोज़ो रखियो उहे वजा रोज़ा मुकम्मिल कयो पर जन रोज़ो न रखियो सहरी न कई जेके रात जो सहरी जे लाइ न उथिया रोज़े जे लाइ जेका सुबुह जी मानी राती खाए पिया उहा न खाधऊं पर मुंहिंजो ऐलान ॿुधण खां पोइ खाधा पीता बंदि कजो न खाइजो बाक़ी ॾियारो ईअं गुज़ारिजो जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि किताबनि जो हवालो ॾिनो आहे सही मुस्लिम सुनन अबू दाऊद सवा सिता जा किताब आहिनि ऐं सही हदीस आहे साईं फरमायो जन रोज़ो न रखियो बाक़ी ॾियारो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारियो जेॾी महिल मुस्तफ़ा जो हुकुम मिलियो त पूरे मदीने वारा मदीने जे बहराड़ियुनि वारा हड़नी रोज़ो रखियो जन खे रोज़ो हुयो से त रोज़ेदार हुया पर जन खे रोज़ो न हुयो तन बि खाधो पीतो बंदि कयो पूरो ॾींहुं रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारियो साईं फरमायो त अॼो जो ॾिहाड़ो खाइण पीअण जो न आहे अॼो को ॾिहाड़ो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारण जो ॾिहाड़ो बीबी रुबैया थी चवे असां नंढड़ा ॿारड़ा हुजनि असां पंहिंजे ॿारनि खे बि रोज़ो रखायो असांजा ॿार जेके खंड पीअंदड़ हुया अमड़ जी छाती जो खीर पीअण वारा जॾहिं मुस्तफ़ा जो हुकुम मिलियो त असां पंहिंजे ॿारनि खे बि रोज़ो रखायोसीं ॿारनि खे खीर पीआरणु बंदि कयोसीं पाणी पीआरणु बंदि कयोसीं पोइ ॿारड़ा रोअनि पिया बुख जे करे उञ जे करे ॿारड़ा रोअनि पिया असां उन्हनि खे रांदीका पीड़ियूं उन मां ठहियल गुॾा गुॾियूं रांदीका ॾेई उन्हनि खे परचायूं ॿारड़ो रोअंदो आहे न उनखे रांदीको ॾिबो आहे छिनकड़ो ॾिबो आहे ॿार परची वेंदो आहे बीबी रुबैया थी चवे त असां पंहिंजा ॿारड़ा जो बुखारा हुजनि बुख जे करे रोअनि पिया त असां उन्हनि खे रांदीका ॾेई परचायोसीं हिन जे लाइ त मुहम्मद मीर जो हुकुम मिलियो आहे अॼो को ॾिहाड़ो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारींदासीं पूरो ॾींहुं पूरे मदीने वारनि मदीने जे बहराड़ियुनि वारनि नंढनि रोज़ो रखियो वॾनि रोज़ो रखियो औरतुनि रोज़ो रखियो मर्दनि रोज़ो रखियो ॿुढनि रोज़ो रखियो जवाननि रोज़ो रखियो एसे ताईं जो थञ पिया को ॿारनि बि रोज़ेदार वांगुरु थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे मुंहिंजो ध्यानु आहे ॾिसो न ॿारनि ते रोज़ो फर्ज़ न आहे रमज़ान जो रोज़ो फर्ज़ आहे न बालक ते रोज़ो फर्ज़ आहे ॿार ते रोज़ो फर्ज़ न आहे पर ही रोज़ो कहिड़ो हुयो हीअ ॻाल्हि कहिड़ी हुई ही राज़ कहिड़ो हुयो जो मदीने वारे मीर पंहिंजे पूरे मदीने वारनि खे अॼो को ॾींहुं रोज़ेदार वांगुरु गुज़ारण जो हुकुम ॾिनो पैगाम मोकिलियो छो हुज़ूर जी नज़र मैदाने करबला ते मुंहिंजे महबूब जे इल्म में इहा ॻाल्हि हुई त उहो ॾिहाड़ो अनकरीब 10 मुहर्रम जो अचण वारो आहे मुंहिंजो बच्चा मुंहिंजो घराणो मुंहिंजा हलवे
मैदान करबला में हूंदा मुस्तफा की नजर से टूटे करबला के मैदान में हुसैन उजाड़ हूंदो हुसैन जो बचड़ो अली अकबर उजाड़ हूंदो अली असगर उजाड़ हूंदो मदीने वाले पीर मिठो पे त मुंहिंजी न्याणी ज़ैनब उजाड़ हूंदी मुझे रुकैया मुझे कलसूम उजाड़ी हूंदी मुझे मासूम थंज पिया अली असगर नहीं मुहर्रम के दिहाड़े ते मुझो अली असगर उजाड़ो हूंदो हुजूर जन मदीने वारनि खे पंज सहाबन के करबला वारन सां हम आहंगी पैदा कराई पानी कान रोए मुझो असगर पाक निमाणो पानी कान रो मुझो असगर पाक निमाणो पानी नडना तीर चुटियाऊं कुठो नाहक बार निमाणो हाय हुसैन जी हंज में अजो असगर कयो हालाणो कर सब्र वधार आहे ॾाढो जो करे न कोई माण्हू चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो करबला वारन सां मुमासिलत रखण जे लाइ उन्हनि जी सुन्नत अदा करण जे लाइ अॼु पूरे मदीने वारनि खे हुजूर रोज़े जो जो नंढड़ा छंज पिया ॿार बि खाधे पीते खां बग़ैर गुज़ारियूं ही करबला जे शहीदनि सां हम आहंगी पैदा कई वई अॼु जो मुस्लमान जेको आल बैत जो हुकमदार हो पाण खे सॾाए भला ताम ठाहींदा ॾही मुहर्रम ते भला शरबत पीअंदा ॾही मुहर्रम ते बराबरि मिंगत कींदा ज़ुल्म कंदा बेहयाई जूं नज़रूं कंदा गुनाहनि जा कम कंदा ॾही मुहर्रम जे ॾियारे ते सॾाईंदा त असां आल बैत जा हुकमदार पुट इहा हुब नाहे हुबदार उहो आहे जेको आल बैतनि जे तरीक़े ते हलण वारो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह मुझा दोस्तों कारा कपड़ा पाइण जो आगाज़ यजीद जे घर खां हुयो पिटण जो आगाज़ मातम जो आगाज़ सीना कोबी जो आगाज़ यजीद जे घर मां थियो हुयो जॾहिं ज़ुल्म थी वियो हुन जे लश्कर इहो ज़ुल्म कयो उन खां पोइ ॾिठई त मुस्लमान बिगड़ी वेंदा नबी जे बचनि सां ज़ुल्म थी वियो पोइ पंहिंजे मथां इहा मयार लाहिण जे लाइ शुरूआत यजीद जे घर खां पुट नबी जे बचनि इहे कम कोन कया हुया नबी जे घराणे रोज़ो रखियो नबी जे घराणे निमाज़ पढ़ी अल्लाह जो ज़िक्र कयो रब जे क़ुरान जी तिलावत कई सुभान अल्लाह तव्हांजो ख़बर यज़ीदी रस्तो बणे थो या हुसैनी रस्तो बणे मथे खणी ॿुधायो कहिड़ो रस्तो बणे जे इमाम हुसैन सां मोहबत आहे न पोइ इहो ॾही मुहर्रम जो ॾियारो
काला शरबत भले अफ्तारी से पी जाए पर ॾींहं जो सुन्नत मुताबिक रोज़ो रख जाए पूरे साल जे गुनाहनि जी माफ़ी जो परवानो सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त जंहिंजी मुंहिंजे आल बैत सां मुहबत आहे उनजी मुहम्मद सां मुहबत आहे। जंहिंजी मुंहिंजे आल बैतनि सां दुश्मनी आहे उनजी मुहम्मद सां दुश्मनी आहे। सुभान अल्लाह। इमाम देलवी हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आंदी हबीबन करीमन फरमायो इश्तग़दबुल्लाह अला मन आज़ानी फी इत्रती। तकनी प्यारो जेके सामने वेठा हुजनि मुंडे ते न आयो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो बयान नथो वणे त महिरबानी करे उथी वञो ज़रूरत न आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि। मदीने वाले साईं फरमायो इश्तग़दबुल्लाह अल्लाह जो दमर अल्लाह जो कहर उन माण्हू जे मथां ज़ोर सख़्त थी वेंदो आहे जेको मुंहिंजे अहल बैतनि जे मामले में मूंखे ईज़ाईंदो आहे मुंहिंजे बचनि जे बारे में मूंखे ईज़ाईंदो आहे यानी मुंहिंजे बचनि खे जंहिं ईज़ायो ॼण मूं मुहम्मद खे ईज़ायो मुंहिंजे अहल बैतनि जे मामले में जेको मूंखे ईज़ाए थो इन जे मथां अल्लाह जी ज़ात जो डमर रब जो कहर ज़ोर सख़्त थी वेंदो आहे। इन माण्हू तां रब जो डमर लहंदो न आहे जेको नबी जे बचन खे ईज़ाए नबी जे घराणे जी दिल आज़ारी करे मुस्तफा करीम जे आल ऐं अहल बैत खे रंजाए ॾुखाए इन जे मथां अल्लाह जो कहर सख़्त ॿियो ख़बर यज़ीद ऐं उन जे लश्करियुनि कूफे वारनि नबी जे बचन खे ईज़ायो हो या राहत पहुचाई पोइ जेको उन्हनि जे तरीक़े यज़ीदी तरीक़े ते हले यज़ीदी वाट वठे यज़ीदी किरदार निभाए इहो मुस्तफा खे ईज़ाए रहियो आहे मुस्तफा जी ज़ात खे रंजाए रहियो आहे ऐं इन जे मथां अल्लाह जी ज़ात खे सख़्त डमर सख़्त कावड़ थी अल्लाह अल्लाह। साईं फरमाइनि था मन अहब्ब अन युनस्सा अन युअख़र फी अजलिही व अन युतमत्ता बिमा खव्वलहु अल्लाह फलयख़लुफ़नी फी अहली। जेको माण्हू चाहे थो त उन जी उमिरि ढिघी कई वञे जेॾी वॾड़ी बीमार थिए चाहे थो उमिरि मुंहिंजी वॾी कई वञे चाहे थो त रब जे नेमतुनि मज़ा मां लुत्फ़ अंदोज़ थियां मिसाल अखियूं वाला ॾिनियूं आहिनि हाणे इन अखियुनि मां फ़ाइदो वठणु चाहे थो मुंहिंजूं अखियूं हमेशह बरक़रार हुजनि अबा के माण्हू अंधा बि थी था वञनि जी पेरनि वारा के मंडा बि थी था वञनि ज़बान वारा के ॻाल्हाइण खां रुकिजी वञनि था कननि वारा के ॿोड़ा बि थी वञनि था माल दौलत वारा मिल्कियत वारा के ग़रीब मिस्कीन बि बणिजी वञनि था जेको चाहे थो त जेके नेमतूं उनखे मिलियूं आहिनि इन्हनि मां लुत्फ़ अंदोज़ थिए इहे नेमतूं फुरजनि न खसजनि न साईं फरमाइनि था इनखे खपे त मुंहिंजे अहल बैतनि सां सुहिणो सलूक रखे मुझे घराने सां मुझे बच्चन सां मुझे ज़ुर्रियत सां मुझे अहल बैतन सां सुहिणो सलूक रखे इन शख्स जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे नेमतुनि जा दर खोले छॾियो केॾो वॾो गुरु आहे जेको मदीने वाले साईं सेखारियो आहे जी रब जेको कुझु ॾिनो आहे न
चाहो था तो हमेशा बरकरार हो जाए या फुर्जी वजे हमेशा हुजे न उनमें बरकत पवे इजाफो थे जा नेमत रब ॾिनी आहे उनमें इजाफो चाहियो था तो मुस्तफा जे अहल बैत सां सोणो सुभान अल्लाह मदीने वाले के घराने सां मोहब्बत ऐं प्यार हुजूर जे अहल बैत जी इज्जत ताज़ीम फरमा बरदारी कयो रब ताजी उम्र वधाईंदो ताजे माल के वधाईंदो तवांजे रिज़्क रोज़ी में रब बरकत सुभान अल्लाह हदीस जा अॻियां लफ़्ज़ ॾाढा ख़तरनाक आहिनि ॿुधंदो तवज्जो आहे मुड़े साईं फरमाइनि था फमन लम यखलुफनी फीहिम बुतिर उमरुहु जेको मुझे बच्चन सां मुझे आल बैतन सां बुरो सलूक तो रखे मुझे घराने जी बेहुरमती तो करे मुझे आल बैतन सां पुछड़ो सलूक तो हले अल्लाह ताला उनके निपुटरो बनाईंदो उनजी उम्र घटाईंदो उनजी उम्र मां बरकत खजी वेंदी व वरद अलैय यौमल क़ियामत मुस्वदन वजहू जने क़यामत जे ॾियारे उथंदो मुझे साम्हूं ईंदो त उन जो मुंहुं कारो थियल हूंदो अल्लाह जेको नबी जे आल बैतन सां बुरो सलूक रखे न नबी जे बच्चन की बेहुरमती करे उनकी इज्जत ऐं ताज़ीम न सुञाणे क़यामत जे ॾियारे उथंदो त उन जो मुंहुं कारो बनल हूंदो मैं मुंगो द्वारा ॿुधो हले न ॿुधो हदीस जा लफ़्ज़ आहिनि साईं फरमाइनि था वरद अलैय यौमल क़ियामत मुस्वदन वजहू जॾहिं महिल मूं वटि क़यामत जे ॾियारे पेश कयो वेंदो न त उन जो मुंहुं कारो थियल हूंदो शिकिल कारी थियल हूंदी दुनिया में कंहिंखे ज़लील कबो आहे न त कोन जे मुंहं ते कोन मञींदा आहिनि उनजे मुंहं खे कारो करे पोइ बाज़ार में मोकिलींदा आहिनि दुनिया ॾिसे त ज़लील आहे इहो माण्हू जेको नबी जे अहल बैत जो दुश्मन आहे नबी जे घराणे जो वैरी आहे क़यामत जे ॾियारे उथंदो उन जो मुंहुं कारो थियल हूंदो महशर जे मैदान में अरबे खरबे इंसान ॾिसंदा इहो थो चए कारे मुंहं वारो दुनिया सुञाणंदी त इहो माण्हू आहे जेको नबी जे बच्चन जो दुश्मन हो नबी जे घराणे जो दुश्मन हो मेमण ॻोठ वारो नबी जे पाक अहल बैत पाक घराणे सां मोहब्बत रखणी आमीन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अहल बैतन जी मोहब्बत दीन व ईमान अहल बैतन जी दीन व ईमान अहल कुर्बा जी मबदत कुरान आल बैतन जी मोहब्बत आल जी उम्र सारी जी इबादत अमल सालिह बेशुमार आल जी नाहे मोहब्बत अमल उन जा सब बेकार आल जी नाहे मोहब्बत अमल उन जा सब बेकार जेको दुश्मन आल बैतन सो पको बेईमान आल बैतन जी मोहब्बत ज़बान दरिनी दव या गुंगायो करती तो आल बैतन जी मोहब्बत दीन व ईमान आल बैतन जी मोहब्बत दीन
जी मोहब्बत दीन ईमान मौत थे ईमान सा दर्जो शहादत जो मिले मौत थे ईमान सा खबर जन्नत बाग बणजे हशर में माफी मिले इश्क के अहल बैतन उन जो आला शान अहल बैतन जी मोहब्बत दीन ईमान अहल बैतन जी मोहब्बत यार बण दुआ तैयार जो प्यार भी बण दुआ महबूब बण दुआ त महबूब जो शहर भी बण दुआ महबूब जो दर भी बण दो घर भी बण दो महबूब जो घराणो भी बण दो जेड़ो मदीने वारो पान शान वारो एड़ा उन जा बच्चा शान वारा एड़ा उन जा असहाबी भी शान उच्चियां में शाना सरदार दिया सोने मन मोड़े मन डार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले आखो बोलो मेरे नबी दिया बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेड़ो मदीने वाले जो शाना तेड़ो हुजूर जे घराने जो रब शान आला ई बाला बनायो सुभान अल्लाह मुझा दोस्तों इमाम हाकिम पंजे मुस्तदरक में रिवायत आंदी हजरत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत इन मसल अहले बैती फीकुम मसलु सफीनतिन मुझे बच्चन मुझे अहले बैतन जो मिसाल नूह जी बेड़ी सजी धरती बुढ़ी हुई बस बच्ची हुई बेड़ी जेके बेड़ी में चढ़िया से बच्ची या जेके रहा से बुढ़ी साईं फरमाइंदा मुंजा अहल बैत नूह जी बेड़ी वांगुर तुर जन उन्हनि सां मोहब्बत रखी जन उन्हनि सां उल्फत रखी मन रकबहा नजा व मन तखल्लफ अनहा हलक जेको इन बेड़ी में चढ़ियो सो बची वियो जेको बेड़ी खां रहिजी वियो सो फुटी वियो मुंहिंजे अहल बैतन जी मोहब्बत वारी बेड़ीअ में जेको चढ़ियो सो ओकरी जन्नत ने पार पहुची जेको नबी जे घराणे सां दुश्मनी रखई नबी जे आल बैतन सां वेर ऐं बुग़्ज़ रखई इहो इन बेड़ी खां रहिजी वियो फुटी वियो ग़रक़ थी वियो तबाह ऐं बर्बाद थी वियो बचण चाहियो त रस्तो हिकिड़ो आहे मुस्तफ़ा जे बचण सां मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो खबर तव्हां खां मां पुछां त दाता में भलो माण्हू केरु छा चवंदो मेमण जो मेयार पंहिंजो हूंदो जोखिम जो पंहिंजो ख़ासि करियुनि जो पंहिंजो को चवंदो दादा वटि वॾी गाॾी हुजे वॾो बंगलो हुजे उहो भलो भलो को चवंदो अदा नेक हुजे निमाज़ी दाढ़ी वारो पटके वारो इहो भलो आहे पर मदीने वाले साईं का पूछूं तो या रसूल अल्लाह तुम बुधा तुझी उम्मत में भलो के पूछो मदीने वाले का अच्छे थका
टकायो तमाम बिन सालन बिन जी कसर किरोना वाली अजू कढणी घणो भगो पर ये पर नेठे जगती में क्या आज छली दो साल कोन मदीने वाले साईं का पूछूं या रसूल अल्लाह असा चौदा जड़ मारू बंगला गाड़ू जन बैंक बैलेंस हुजेयो भलो भलो हे इज्जत वारो माणूआ हे वडे मालदार माणूआ हे कौम जो चंगो मुड़सा चंगो माणूआ चंगो भलो माणूआ सुभान अल्लाह मदीने वाला तू बुधा जो भलो पूछूं मदीने वाले साईं फरमाइन था इमाम हाकिम रिवायत आदि मुस्तदरक के अंदर सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाई खैरुकुम li ahli min ba'di साईं फरमाता मुझी सची उम्मत में भलो माण्हू उहो आहे जेको मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजे बचन मुंहिंजे घराणे मुंहिंजे अहल बैत सां जंहिंजी अहल बैतन सां मोहब्बत आहे जंहिंजे सीने में नबी जे घराणे जी मोहब्बत आहे नबी जे बचन सां जंहिंखे प्यार आहे जो हिते हुते बेड़ो पार जन्नत तैयार मदीने वाले फरमाया तो भलो माण्हू इहो खैरुकुम li ahli min ba'di मुखां बाद में मुझे बच्चन सां मुझे अहल बैतन सां जेको सभिनी खां वधीक भलो हलंदो इहो तव्हां में सभिनी खां वधीक भलो असां इमाम आज़म जा मुक़ल्लिद फ़िक़्ह असांजो हनफ़ी कहिड़ो फ़िक़्ह हनफ़ी असांजो इमाम कहिड़ा इमाम आज़म अबू हनीफ़ा इमाम अबू हनीफ़ा हिकिड़े ॾींहुं शागिर्दनि खे पढ़ाए पियो वेठो पढ़ाए छा पियो करे पढ़ाए पियो अॻियों किताब हुया शागिर्द अॻियों वेठा हुया इमाम आज़म पढ़ाए पियो हीअं दरी खुलियल हुजे कमरे जी दरी खुलियल हुजे ओचितो इमाम आज़म उथी बीठो शागिर्द ने छो साईं खे छा थियो उथी बीठो वरी वेठो वरी सबक पढ़ाए शुरू कयो वरी सबक पढ़ाईंदे ओचितो वरी उथी बीठो वरी वेठो वरी सबक पढ़ाइण लॻो खड़ी खड़ी उठे वरी वेहे वरी उठे वरी वेहे माण्हू आख़िर तालिबन पुछो साईं केवला का तकलीफ़ आहे को मसलो आहे या पेट में सूर आहे छा माजरा आहे तव्हां घड़ी घड़ी उथो वियो था जी पुट ॿियो कुझु कोन्हे दरी खुलियल आहे न ॿार रांद था खेॾनि पिया जी ॿार रांद था खेॾनि पिया उन्हनि ॿारनि में हिकिड़ो सैयद ज़ादो सैयदन जो बचड़ो आहे वो रांद तो खेॾे जेॾी महिल खेॾंदे दरी जे अॻियों थो अचे त मां अबू हनीफ़ो अदब में उथी थो बीहो वरी बचड़ो हलियो थो वञे वेही पढ़ायां थो वरी सैयद ज़ादो अॻियों थो अचे त अदब में उथी थो बीहो का ॻाल्हि सम्झो था जंहिंखे असां इमाम सम्झूं था न जंहिंजा असां पैरोकार था सलाहियूं न हनफ़ी था सलाहियूं उन इमाम आज़म जो नबी जे बच्चन जो केॾो अदब केॾो प्यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी हिकिड़ी हदीस आहे ॿुधंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हदीस ॿुधायां इब्न असाकिर इमाम इब्न असाकिर रिवायत आंदी आहे हदीस जो रावी मौला अली عن علي رضي الله تعالى عنه أن رسول الله صلى الله عليه وسلم قال من صنع إلى أهل بيتي يدا
काफ़अतहु अलैहा यौमल क़ियामह। साईं फरमाइन था तमाम जा के पे मुझे अहल बैत सा चंगाई कई, मुझे बच्चन सा कैसा चंगाई कई, क़यामत जे ॾियारे उन जो बदलो मां मोहम्मद। सुभान अल्लाह। तुझे पाड़े में को सैयद मिस्कीन आ, आले रसूल मिस्कीन आ, तो उन्हें के कपड़न जो जोरो वठी ॾिनो, भलो डी ईद जो आने जे बच्चन जे लाइ तो कपड़ा वठी ॾिना। साईं फरमाइन था उन सैयद तो के को बदलो कोन ॾिनो, तुझो बदलो मां। सुभान अल्लाह। आले रसूल सा, आले नबी सा जेको एहसान करे चंगाई करे तो साईं फरमाइन था इन जो मुंह ते थोरो आ, यो थोरो मां क़यामत में लाइ। सुभान अल्लाह। उते ॻाल्हि समझ में अचे। नबी जी आल जी इज़त कयो, नबी जे बच्चन जो एहतराम कयो। जेकॾहिं तव्हां नबी जे घराणे जी इज़त कई न त इन जो बदलो तव्हांखे क़यामत जे ॾियारे मदीने वारो पाण। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो बी हदीस इमाम खतीब बगदादी हजरत उस्मान गनी की रिवायत ॿुधी हाणे वरी उस्मान गनी की रिवायत साईं फरमाता मन सना सनियतन इला अहदिन मिन खलफ अब्दुल मुत्तलिब फी दुनिया फअलैय मुकाफअतहु इज़ा लक़ियनी। अब्दुल मुत्तलिब साईं जो ॾाॾो केरो साईं जो अब्दुल मुत्तलिब जो जेको औलाद आहे यानी हुजूर जा चाचाणा सौट मसास बच्चा साईं जो पूरो घराणो हाशमी घराणो साईं जो साईं फरमाया त कंहिं उन मुंहिंजे घराणे वारे सां चङाई कई या एहसान कयो या नेकी कई या उन सां सुठो सुठा पेर भरी क़यामत जे ॾियारे इन जो बदलो मां मोहम्मद पाण। अल्लाह सुभान अल्लाह। हिकड़ी सैयद ज़ादी बनियाणी मुर्स गुज़ारे माई वेचारी बेवा थी पई, जंहिंजो मुर्स मरी वञे उनखे छा सॾिबो आहे बेवा, ऐं उहे बच्चा छा सॾिबा यतीम। पोइ उहा सैयद ज़ादी बनियाणियूं यतीम नियाणियूं हिकिड़े शहर में आई, बसरे जे शहर में हिकिड़ो वॾो मालदार पैसे वारो दौलतमंद उनखे चई त मां सैयद ज़ादी आहियां, नबी जी आल आहियां, मुंहिंजो मुड़ुस गुज़ारे वियो आहे, मुंहिंजी नियाणियूं यतीम आहिनि, मुंहिंजी का मदद कर। त उहो मालदार पैसे वारो सेठ माण्हू दुनिया जो नशो ख़राब हूंदो, पैसे जो नशो चवण लॻो तूं सैयद ज़ादी आहीं? हा मां सैयद ज़ादी आहियां। कि सनत अथई शुजरो अथई सनत मां बेवा औरत को शुजरा खणी कोन्हे कि हा सैयद ज़ादी आहियां, मुंहिंजी मदद करणी अथई त कर, बाक़ी मूंखे ताना न ॾे, मूंखे मेणा न ॾे, मां आले रसूल आहियां, मदद करींदो त कर, न त मूंखे ताना न ॾे। जंहिंजे सनत न अथई त तुंहिंजी मदद कोन कंदुसि। माई अॻिते वधी वॾो दुकान ॾिठई, उन दुकान ते चढ़ी वई, अबा मां सैयद ज़ादी आहियां, मुंहिंजी मदद कर। उन सेठ दुकान वारे चयो माई ख़बर अथई मां केरु आहियां? कि न मूंखे ख़बर न आहे, मां यहूदी आहियां, मुस्लमान न आहियां, पर तूं मोहम्मद जी नियाणी आहीं, मोहम्मद जे घराणे जी नियाणी आहीं,
मुझे तबे ते मुझे अंगण ते चढ़ी आई मां तुझी जरूर मदद कर नौकर खे चई ओ नौकर मुझो फलाणो जेको बंगलो खाली आ वो मोहिन सैयद ज़ादी खे ॾिनो बंगलो हवाले कई कपड़ा लटा सीधो सामान खर्च पको नौकर के मुकर कहीं ते पहुंचाए बस सैयद ज़ादी मुझे हक में रुके दुआ घुरजा सैयद ज़ादी के पाण वट रहाई पनाह नहीं खिदमत कयई मदद कयई रात थिया ओ मुसलमान सेठ जे वट पहरे वई सनत पूरी रात थिया ख्वाब में तो ॾिसे त क़यामत जो मंज़र क़यामत कायम थी वई आहे मलाइक वठूं पकड़ियूं दोज़ख ॾे वठूं था माण्हुनि खे वञनि हिन खे बि मलाइक ने पकड़ियो ज़ंजीर बाहि जा विधऊं पकड़े दोज़ख ॾे वठी हलण लॻा रड़ गई मुंहिंजो नबी किथे आहे मुंहिंजी मदद करे मुंहिंजी जमात करे ओचितो मदीने वारा साईं साम्हूं अची विया रड़ करे चई या रसूल अल्लाह मां तव्हांजो मुसलमान आहियां तव्हांजो कलमो पढ़ियो अथम साईं मूंखे बचायो मूंखे मलाइकनि खे गिरफ़्त खां बचायो मूंखे दोज़ख खां बचायो साईं फरमायो तूं मुसलमान आहीं जी हा या रसूल अल्लाह मुसलमान आहियां सरकार फरमायो जे मुसलमान आहीं त मुसलमानी जी सन्नत ॾेखार रड़ निकरी गाह निकरी साईं फरमायो से त तू मुझी न्याणीअ खां सन्नत पियो पुछी मुझी मिस्कीन सन्नत तुझे तने ते आई तो रखा सन्नत पुछी अज तू मुखे मुसलमानी की सन्नत ॾेखार पोइ तुंहिंजी सिफारिश कयां वठी रुनो दाह कई अख खुली जेॾी महिल अख खुलियसि परेशान थियो पशेमान थियो सुबुह जो जी ॻोल्हा कई कल सैयद ज़ादी नंढी नंढी न्याणियुनि वारी काॾे वई ख़बर पई त फलाणे यहूदी उन खे पाण वटि पनाह ॾिनी सिधो उन यहूदी वटि आयो कि बाबा कल जेका सैयद ज़ादी तो वटि आई आहे उहा मूंखे ॾे छो जी तूं यहूदी आहीं उहा मुसलमान जे नबी जी न्याणी आहे मां मुसलमान आहियां सो उन खे मां पाण वटि रहाई जी खबरदार मूंखे यहूदी मतां चयो मतां मूंखे यहूदी चयो हूंदई मां त मुसलमान कल त यहूदी अॼु खे मुसलमान थिए जी रात मदीने वारो साईं ख्वाब में ज़ियारत कराए सरकार फरमायो त तू मुंहिंजी न्याणी जी इज़त कई आहे तो मुझे अहल बैतन जो कदुर कयो दुनिया मूं वटि अचे कलमो पढ़ंदी आहे अॼु मां मोहम्मद तोखे कलमो पढ़ाइण पाण आयो मदीने वारो पाण कलमो पढ़ाए पंहिंजे दीन में दाख़िल करे मुसलमान बणाए सैयदना सलमा बिन अकवा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे हबीबन फरमाया अन्नुजूम अमानुन लिअहलि समाए व अहलु बैती अमानुन लिउम्मती जेके सितारा है ना ये आसमान वारन जे लाइ अमुन ऐं अमान अमुन जी गारंटी सितारा है जैसी ने आसमान में सितारा हूंदा आसमान में अमुन रहंदो ऐं धरती वारन जो लाइ अमुन जी गारंटी मुंहिंजा अहल बैत मुंहिंजो घराणो मुंहिंजा बच्चा मुंहिंजी ज़ुर्रियत मुंहिंजी इतरत मुंहिंजा अहल बैत धरती वारन जे लाइ अमुन ऐं अमान जो ज़रियो अमुन चाहिए तो मुस्तफा जे हाल सां नबी जे घराणे सां मोहब्बत रख ऐं जंहिंजी नबी जे घराणे सां मोहब्बत हूंदी न तरीक़ो उहो वठंदो वाट उहो वठंदो घस उहो वठंदो जेको नबी जे अहल बैत में
तो बेटा नमाज छड़न शराब वापरायण जिना करण बेहयाई जा कम करण इहो आहे यजीद जो किरदार गलो केलो किरदार यजीद ज़ानी हो यजीद शराब पींदो हो यजीद छोकरेबाजी कंदो हो यजीद बेईमान हुयो मुझो सोनो हुसैन नमाजी पंजवीह हज इमाम हुसैन प्यादल पड़ा प्यादल पंध मदीने का मक्के पे प्यादल 25 हज इमाम हुसैन जो शहजादो इमाम ज़ैनुल आबिदीन 1000 रकातों हर रात में 1000 रकातों नमाज पढ़ी नबी जे अहल बैत जे हुकदार जो केड़ो कम मकान ते नशन में आई पंजो डंडे आई कुंडे सा आई सही मुजा भंग आई चिल्म सा नबी जे बच्चन जे हुकदार जो केड़ो वास्तो जे नबी जे घराणे जा हुकदार बोली दे त नमाज सा मस्जिद में अल्लाह जे जिक्र सा रब जे कुरान की तिलावत में सुभान अल्लाह इमाम हुसैन की जिंदगी ते नजर फिराए तो के कुरान नजर ज़बान ते कुरान अमल में कुरान सीने में कुरान पेशानी ते कुरान जेमल सिर धड़का धार थियो तब चप चुरन पिया ज़बान ते रब जे कुरान की तिलावत हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए कुलन दे नबी अखयुस पे कदे संदस सिर सवार में मक्के मदीने कदे करबल वो अलैहिस्सलाम आए हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन हक जो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए जो खबर यजीदी रस्तो खपे या हुसैन के हुसैनी रस्तो को हाने है तो डे जा बाकी जेके ॾींहं बचा आहिनि न अॼु काई तारीख़ आहे 7 जी रात 8 9 10 बाकी 3 ॾींहं बचा आहिनि पुॼे वत नथी गुज़ार इंशाअल्लाह इबादत कजो खैर खैरात कजो कुरान जी तिलावत कजो अल्लाह जो जिक्र घणो कजो नबी जे बच्चन जी मोहब्बत में खैर कजो खैरातूं कजो कुरान पढ़ी उन्हनि खे तोहफ़ो मोकिलिजो सुभान अल्लाह बेनमाज़ न थियो ज़िना जे वेझो न वञो चोरी न कयो शराब न पियो मिठा गुनाहन का पान के बचायो बुराइन का पान के बचायो हुसैनी रवाट तैयार कयो ताजी दुनिया आखिरत में रब बेड़ा कबूल है या ना जेके नमाज न पढ़ंदा आहियो अॼु मूंसां पक्को वाइदो कयो नमाज पढ़ंदा शाबाश शाबाश मथे मथे पढ़ंदा न भली दुनिया जा कमकार कयो पर बांग चेड़ जा कम सब छॾे पढ़बी नमाज हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो रोजी हलाल जी खाओ पर रंग न कयो जुल्मन जा कम न कयो बेहयाई गंदाई जा कम न कयो शरीयत जो हुकुम मिले उन ते अमल कयो मिठा शरीयत ऐं सुन्नत ते हलंदे रब तुंहिंजो हिते हुते बेड़ो पार मुझा मिठा अल्लाह ताला जल शान शाल असां सभिनी खे हुसैनी रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾिए नबी जे घराणे सां आल बैतन की मोहब्बत में जियारे आल बैतन की मोहब्बत में मौत हिकिड़ो भेरो सूरह फातिहा पढ़ंदो
हजरत माई न्याणी रहमतुल्लाह अलैहा ऐं हजरत सैयद शाह हुसैन रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी रूह खे सारे सवाब कंदासीं। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا الله إن فاتحة جو سواب पंहिंजे शान मुताबिक अता फरमा। हे मुंहिंजा मौला उनजो अजर ऐं सवाब मदीने वारे साईं जे दरबार में हदियत ऐं तोहफ़तन पेश कई क़बूल फरमा। उन्हनि जे हथारां जमी औलिया किराम साहबा किराम अहल बैत अतहार औलिया इज़ाम सभिनी जे अरवाह मुक़द्दसा खे पहुचा। या अल्लाह ख़ुसूसन हज़रत माई न्याणी रहमतुल्लाह अलैह हज़रत शाह हुसैन उन्हनि जे रूहनि मुबारकनि खे अजर ऐं सवाब पहुचा। हुज़ूर जा उम्मती जेकी दुनिया खां लाॾाणो करे विया उन्हनि सभिनी जे रूहनि खे अजर ऐं सवाब पहुचा। करीम रब हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दल जूं मुश्किलातूं आसान कर। मुंहिंजा मौला हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखियो। मुंहिंजा मौला हिन आस्ताने जो ख़िदमत गुज़ार फ़कीर अज़ीज़ुल्लाह उनखे शाद ऐं आबाद रखियो। उनजे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। मुंहिंजा मौला जेकी बि हिन महफ़िल में हाज़िर आहिनि सभिनी जे मथां पंहिंजी मेरे नज़र फरमा। असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब, इश्क़ ऐं अदब सां सोणे हबीब जे दर जी हाज़िरी नसीब। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।